आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। जय झूलेलाल। सतनाम साखी। श्री प्रेम प्रकाश मंडल जा मंडल अध्यक्ष सतगुरु स्वामी भगत प्रकाश जी महाराज जो बिलासपुर जबड़ापारा रोड स्थित श्री प्रेम प्रकाश आश्रम जे वार्षिकोत्सव में संत मंडलीय संगत सुबह 9 बजे आगमन थियो। प्रेमियुनि ने मिली करे वॾे ही उत्साह सां स्वामी जी जो स्वागत कयो। कार्यक्रम में प्रेम प्रकाशियों ऐं महिला ॿारनि विभिन्न कार्यक्रम ऐं स्वागत गीत प्रस्तुत करे विशेषकर संत मंडली ने नंढे ॿारनि जी प्रस्तुति खे सराहियो। संत मंडली ने निर्माणाधीन आश्रम खे पंहिंजे चरणों सां पवित्र करे निरीक्षण कयो ऐं कार्य जी सराहना कई। संत मंडली शाम जो 5:30 बजे खां 7:30 बजे ताईं भजन सत्संग सां संगत खे निहाल कयो। श्री गुरु महाराज ने सत्संग में भाव जे महत्व ते प्रकाश विधो ऐं उदाहरणनि सां समझायो कि भाव सां नियमित भजन सिमरन करण सां ही मानव तन मिलंदो आहे ऐं बिना हिक पल गवाए असांखे पुनित कार्यनि खे करणो खपे। संत मंडली ने हरिद्वार में पधारियल स्वामी सहजानंद जी, ग्वालियर में पधारियल संत हरिओम लाल जी, गोंदिया में पधारियल संत लकी लाल जी, जयपुर में पधारियल संत ढालूराम जी, आगरा में आयल संत भगत हरिदास जी ने मानव उत्थान जे विषय ते प्रकाश विधो। सत्संग का पोइ भरे हॉल में संगत भंडार जो प्रसाद ग्रहण कयो। श्री प्रेम प्रकाश सेवा समिति जा सेवादार श्री मनोहर पमनानी, श्री चंदीराम चंदनानी, श्री माधव नत्थानी, श्री प्रभु शुगानी, श्री ओंकार सजनानी, श्री देवानंद पाहूजा, श्री श्याम चिमनानी, श्री श्याम वाधवानी, श्री अमर रोहरा, श्री मनोहर मोटवानी, श्री गोपी पंजवानी, श्री कमल चिमनानी, श्री सोनू पाहूजा, महिला मंडल में श्रीमती भारती पमनानी, उषा चुंगानी, प्रीति पाहूजा, सोना रोहरा, किरण चिमनानी, विनीता चिमनानी ने व्यवस्था ठाहिण में पंहिंजो पूरो सहयोग ॾिनो। कार्यक्रम जे आख़िरीअ में सिंधु संगम माचिस मीडिया जा डायरेक्टर विजय दुसेजा खे साईं जी ने वखर पाए करे मिठाई प्रसाद ॾिनो। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।